शहीद बशीर खान कुरैशी पारा गोट वडा भिलार में सकाफती रैली कढी विया जंहिंमें वडे तइदाद में क़ौमी कारकुन शिरकत कया। अचो साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हक़ीक़त इहा आहे त अॼु 7 डिसंबर असां सिंधी क़ौम जो क़ौमी ईद जो ॾींहुं आहे। अॼु सॼी सिंधी क़ौम ही कुआड़ी वारा ॻाढ़ा झंडा खणी सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾेई रही आहे त सिंध अमुन जी धरती आहे, सिंध मोहबत जी धरती आहे, सिंध प्यार जी धरती आहे, सिंध ओलियावन सखियुनि बहादुरनि जी धरती आहे। अॼु सॼी दुनिया जेका मज़हबी इंतिहा पसंदीअ जो शिकार आहे, ही सॼी दुनिया जेका अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे, उन दुनिया खे अमुन ऐं प्यार जो पैगाम अॼु सॼी दुनिया खे असां ॾेई रहिया आहियूं त ॾिसो त सिंध जा माण्हू पंहिंजे तहज़ीब, पंहिंजे कल्चर, पंहिंजे सकाफ़त ऐं पंहिंजे रिवायतुनि सां मोहबत करे उन्हनि साम्राजी कुवतुनि, उन्हनि दलालनि खे वाज़े ऐं चिटो पैगाम ॾेई रही आहे त कराची सिंध जी दिलि आहे। कराचीअ जा असीं वारस आहियूं ऐं जेके माण्हू सम्झनि था त असीं कराचीअ खे सिंध खां धार कंदासीं, उहे सिंध खे ख़्वाब में मिटोड़े नथा सघनि। अॼु धरती माउ जा ही हक़ीक़ी वारस सिंध जे इंच इंच ते मौजूदु आहिनि, सिंध जे विख विख ते मौजूदु आहिनि। अॼु जी सॼी दुनिया खे अमुन, प्यार, मोहबत, सुख ऐं सलामती जो पैगाम ॾेई रहिया आहिनि। सिंध जो ही सकाफ़ती ॾियारो अॼु असां सचल साईं जे दरके ते मल्हाइण आया आहियूं ऐं हीउ ॾियारो असांजो ईद खां घटि न आहे ऐं सचल साईं असांखे अमन जो पैगाम ॾिए थो त सिंधी माण्हू पाण में इक़्तिदाद ऐं एतो क़ाइमु कयो। असां हर साल जीअं हीउ ॾींहुं वॾे शान ऐं शौक़त सां मल्हाईंदा आहियूं, अजरक टोपियूं पाए मल्हाईंदा आहियूं ऐं इन ॾींहं ते नंढा वॾा तमामु घणी ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहिनि त छाकाणि त हीउ असांजो हिकिड़ो सकाफ़ती ॾींहुं आहे। अॼोको ॾींहुं असां लाइ ईद जो ॾींहुं आहे। अॼु 7 डिसंबर सिंधियुनि जे सकाफ़त जो ॾींहुं असां वॾे जोश और ख़रोश सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त न असां 28वीं तरमीम खे मञूं था, न असां पंहिंजा दरिया ॾींदासीं, न असां पंहिंजा वसीला ॾींदासीं। असां पंहिंजे सिंध जी मालिकी करणु ॼाणूं था, असां सिंध जी मालिकी कंदासीं। डिसंबर आहे, अॼु क़ौमी ईद जो ॾियारो आहे। अॼु सिंधी क़ौम कुआड़ी वारे झंडे टोपी अजरकनि सां सिंध तोड़े दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जेके असांजा सिंधी नौजवान रहनि था, अॼु ईद जो ॾियारो भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए रहिया आहिनि। अॼु हीअ वॾी हिकिड़ी रियासत खे मुंहं में चमाट आहे जो अॼु सिंधी क़ौम पंहिंजो कल्चर मल्हाइण लाइ रोडनि ते आई आहे। हक़ीक़त इहा आहे त हीअ जेकी सिंधी कल्चर आहे इहा क़ौमुनि जो वेंटिलेटर आहे जंहिं ते क़ौमूं साहु खणंदियूं आहिनि ऐं दुनिया खे ॿुधाईंदियूं आहिनि, आज़ादु मुल्क जेके उन्हनि खे ॿुधाईंदियूं आहिनि त असीं तरक़ी, भाईचारे ऐं वाधारे तरफ़ वधा आहियूं ऐं ग़ुलाम क़ौमुनि खे इहो पैगाम ॾींदा आहिनि त अचो असां सां बीहो, असां जिदोजहद करे रहिया आहियूं। छो असीं 5000 साल पुराणा आहियूं ऐं असां हीअ सकाफ़त खे उजागर कंदा रहंदासीं ऐं रियासत खे इहो पैगाम ॾींदासीं त असां कंहिं महिल बि कुझु बि चाहियूं करे सघूं था। हीअ जेकी सकाफ़ती ॾियारो आहे इहो रियासत लाइ वॾो हिकिड़ो हुनजे मुंहं ते बोंडो आहे। हर थरवासीअ जा नेण बिसर जहिड़ा, हर थरवासीअ जा नेण बिसर जहिड़ा, मौसम बरसाती केर न चाहींदो, मौसम बरसाती केर न चाहींदो, सिंधई आज़ादी केर न चाहींदो, सिंधई आज़ादी केर न चाहींदो, छातीअ सां छाती केर न चाहींदो, छातीअ सां छाती केर न चाहींदो, सिंधई आज़ादी केर न चाहींदो, प्यारई आज़ादी केर न चाहींदो। सॼे सिंध जी राणीपुर ऐं उनजे आसपास में सकाफ़ती ॾींहुं वॾे जोश ऐं ख़ुरोश सां मल्हाए पियो वञे। हिते जेको आहे सचल ते जेको आहे हज़ारनि जे तइदाद में जेको आहे क़ौमी कारकुन ऐं साझावंद जेको आहे वॾे तइदाद में पहुता आहिनि, जेके अजरक ऐं टोपियूं पाए जेको आहे पहुता आहिनि, जिन जो चवणु आहे त
सिंध जी सकाफ़त जेकी आहे हज़ार साल क़दीम आहे जिनखे उजागर करण जी सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी जेके आहिनि पंहिंजे जेका ईद जहिड़ो ॾींहुं जेको आहे मल्हाए उनखे वधीक जेको आहे उजागर कनि। कैमरामैन टीम सां गॾु अब्दुर्रहीम सोलंकी, रिपोर्टर वॉइस ऑफ सिंध लंडन, रानीपुर। जीअं सिंध तहरीक जाम शोरो तरफ़ां सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते जीअं सिंध तहरीक अॻवान मीरजान सिंधी, यासीन सिंधी ऐं ॿियनि कारकुननि जी अॻवानी में सैदाबाद खां अलमंज़र जाम शोरो ताईं भरपूर नमूने सां रैली कढी वई। कारकुननि सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते ॻाढ़नि झंडनि सां जीअं सिंध जा नारा हणंदे सिंध जी ख़ुशहाली ऐं खॿे गुम कयल कारकुननि जी आज़ादी जो मुतालबो कयो। काज़ी अहमद में जीअं सिंध मुतहदा महाज़ पारां सकाफ़ती ईद जो ॾियारो भरपूर जोश जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें कारकुननि सिंध सां मोहबत कंदे ॻाढ़ा झंडा खणी वतन जे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कयो। कसी के असा खां मता सिंध आहे, कसी के असा खां मता सिंध आहे, असा जो अबो ऐं अमा सिंध आहे। वनी पंहिंजा वेड़ा वसायो वतन में, वनी पंहिंजा वेड़ा वसायो वतन में, रखी छो अखियुनि में अमा सिंध आहे, रखी छो अखियुनि में अमा सिंध आहे। मुंहिंजा प्यारा सिंध वासियो, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जीअं त असांजो हिते गठजण जो मक़सद सिंध जी सकाफ़त खे उजागर करण ऐं सिंध जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करण आहे, जिन पंहिंजी रत जो रेज ॾेई सिंध ऐं सिंध जी सकाफ़त जी सलामती खे जियारियो आहे। दोस्तों, अॼु मुंहिंजी तकरीर जो उनवान आहे मुंहिंजी धरती सिंध। जनाबे आला, सिंध जेके सिंध मातरी जे नाले सां सुञातो वेंदो आहे। अगरि 5000 साल पोइते ॾिसां थी त सिंध में तिजारत जा आला मिसाल नज़र अची रहिया आहिनि। तॾहिं दुनिया जा माण्हू आलिम थियण लाइ सिंध जे मशहूर शहर टटे जे तरफ़ विखू वधाए रहिया हुआ। दुनिया जा वॾा वॾा ताजिर सिंध जी तरफ़ रवाना थी रहिया हुआ। अकबर बादशाह जे 9 रतन मां मूंखे सिंध जा 3 रतन नज़र अची रहिया हुआ। जनाबे आला, मां ॾिसां थी त 5000 साल पहिरियां सिंध दुनिया खे तहज़ीब सेखारे रही आहे। आया हितां जा बुज़ुर्ग शाह लतीफ़, शाह नाज़ मस्त उन सिंध ते फ़ख़्र महसूस करे रही आहियां। हितां जा सूमा अब्दुल्ला दरिया खान, दोदो सुमरो, होशू ऐं हेमू आहिनि। जनाबे आला, हाणे मूं सिंध ते आहे जिते सिंध ॿाहिरां आयल भाइरनि खे त भलीकार कयो, मूंखे सिंध जे उन्ही शहर में इरशाद राजाणी जी लाश मिली ऐं जंहिं सिंध जी भलाई लाइ आवाज़ कयो, मूं उन्ही सिंध में शहीद बाग़ी अफ़ज़ल लुंड खे क़त्ल थींदे ॾिठो। अफ़सोस, जिते सिंध इंसाफ़ जे ख़ातिर कराईंदड़ दावेदार ॾिना, उते उन्ही सिंध में मूं इंसाफ़ लाइ दरबदर उमेरूं बाप ॾिठी। ए कौन बुधाया थे किस्सा गलते के मुंह तकबीरन जा, ए कौन बुधाया थे किस्सा के मुंह तकबीरन जा, अज बागी बागी जैसे ते थी ताज निसा तजीरन जा, तो की न मोटे मक्तल दे आहत में खुशबू मेहंदी जी, तो की न खुशबू मेहंदी जी, तो की न मोटे जिंदारे और जुल्फ चिकन जंजीरन जा, उड़ा ताड़ करकन था ऐ लाश हवा में लड़कन था, पर गाढ़ा झंडा फौकन था, चारंगर ठमरा गिरन जा, चारंगर ठमरा गिरन जा, अरे लाल नोचे सेवम तेती मुझी धरती रक्स करे, मुँह हेड किया गद्दारन जा, अरे दोखे जी दीवार दथी, अरे दोखे जी दीवार दथी, ऐं उनजी सुर सान मिली, अरे डोड़े हर को दीवानो, तो खोले बंद असीरन जा, की माण्हू वेझो डुक थिया,
ही माण्हू बे जो डुक थिया जीअं लुक लॻी तीअं रुक थिया। जी हा, अॼु आज़ादी जे नारे सां सभु दर्द वया दिलगीरनि जा। अॼु हा सभु दर्द अॼु हर कंहिंजो ही रायो आहे तो ने अयाज़ निभायो आहे। अॼु हर कंहिंजो ही रायो आहे तो ने अयाज़ निभायो आहे। तो गाता गीत बगावत जा तो लाथा रंग ज़मीरनि जा। जनाब आला, अॼु जे नौजवाननि खे उहो अंदाज़ बाकमाल अपनाइणो पवंदो, पंहिंजी महिनत सां सिंध जो नालो रोशन करणो पवंदो। छो जो अॼु बि सिंधी सकाफ़त ज़िंदा आहे, छो जो अॼु बि सिंध जी महिमान नवाज़ी मशहूरु आहे। अजरक में जेतिरा रंग आहिनि उहे असांजी वफ़ाउनि जा रंग आहिनि। अजरक में जेतिरा बि नक्शा आहिनि उहे असांजी मोहबतुनि जा नक्शा आहिनि, जेके कॾहिं बि मिटाइजण सां मिटिजी नथा सघनि। हाँ दोस्तों, अॼु मां हिन स्टेज तां सिंध दुश्मननि खे पैगाम ॾियण थी चाहियां त तव्हां सिंध जे ख़ात्मे जी ॻाल्हि कंदा आहियो, त तव्हां सिंध जे ख़ात्मे जी ॻाल्हि कंदा आहियो ऐं अहिड़ा आइन ठाहिण जी कोशिशि कंदा आहियो। हा, अॼु ॿुधी छॾियो जीअं त 7 डिसंबर आज़ादीअ जे ॾींहुं असां सिंधी क़ौम हर साल जीअं हिंदी खे ईद करे मल्हाईंदा आहियूं, छो त हीअ असांजी सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं सकाफ़त कंहिं बि क़ौम जो बुनियादी अंसर हूंदो आहे हिन क़ौम जो ज़िंदा हुजण जो। जीअं त हिन पाकिस्तान जी सिफ़ाक रियासत अंदरि सिंधी क़ौम हिकु ग़ुलामी जी हैसियत में आहे। उन करे असां हिन आज़ादी जे ॻाल्हि में झंडनि खे अॻियां करे हर साल पंहिंजो सकाफ़त ॾींहुं वॾे जोश ऐं खरोश सां मल्हाईंदा आहियूं। असां हिन रियासत खे ॿुधाइण था चाहियूं त तव्हां 47 खां वठी करे मज़हबी मज़हबी इस्लाम जे नाले ते जेको हिन सिंधी क़ौम जी लुट मार करे रहिया आहियो, वसील जी लुट मार, हाणे असां पंहिंजे हिननि ॻाल्हियुनि झंडनि खे पंहिंजी सकाफ़त में आणे छॾियो आहे। ऐं हीअ ॻाल्हि आहे झंडा सिंधु देश जी आज़ादी जी ज़मानत आहिनि ऐं असां हर साल इहो जोश खरोश सां आज़ादी जो हीअ सकाफ़त जो ॾींहुं मल्हाईंदा रहंदासीं। जीएम सैद असांजो एकता ॾियारो आहे, अजरक टोपी वारो ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त ऐं पंहिंजे वतन जी जेको झंडो ऐं ॻाढ़ो झंडो अजरक टोपी जो शान आहे पंहिंजे वतन जी, असां उहो निभाइणा आहे। रोडनि ते शहरनि में निकिरी ऐं पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त कंदासीं। ऐं जेके जो पठान पंजाबी बोलते तो बाबा सिंधी ऐं अजरक टोपी से नफरत है, हम लोगों से कहते हैं आज देखो तो सारी सिंध जो है पाकिस्तान न खपे।